अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो आहे मुदस्सिर अली ऐं मां अॼु ॻाल्हि कंदुसि ॾाढनि जो ॾे ड्रामे जी। ॾाढनि जो ॾे ड्रामो तमामु बहितरीनु हुयो। उन ड्रामे में का बि कमी न हुई। सिंध जो बहितरीनु ड्रामो हो। उहो ड्रामो हुयो जेको रिलीज़ थियण खां अॻु में ई मशहूरु थी वियो। पर ॾुख हिन ॻाल्हि जो आहे त हिन ड्रामे खे तकड़ि में बंदि कयो वियो ऐं जल्दी में हिन ड्रामे खे हिन जी शूटिंग ख़तमु करे ऐं जल्दी में हिन ड्रामे खे ख़तमु करे छॾियो। छो त डायरेक्टर ऐं अदाकारनि में कुझु ग़लतफ़हमियूं पैदा थियूं ऐं हीउ ड्रामो तमामु बहितरीनु हुयो। ॾाढो ॾुख थियो आहे जो हीउ ड्रामो न हलियो ऐं शुरू में जॾहिं हले पियो त तमामु असांखे ख़ुशी थी। हिन ड्रामे जा अदाकार बि उन्हनि सभिनीनि अदाकारनि बहितरीनु अदाकारी कई, जीअं त एस भाटिया, सैद निसार शाह, असद कुरैशी, ज़ुल्फ़कार बुर्दी, अब्बास गुल, ज़ाहिद सिद्दीकी, जेके बि अदाकार आहिनि सभिनीनि तमामु बहितरीनु अदाकारी कई। ऐं हिन जो जेको डायरेक्टर सैद शिराज जिलानी तमामु बहितरीनु हुन बि डायरेक्टर ॾिनी ऐं हिन जो जेको राइटर हो नूर ज़हूर उन बि तमामु भली कहाणी लिखी ऐं नूर ज़हूर ॿिया बि ड्रामा लिखिया आहिनि। उहे बि हिन महिल ताईं उहे माण्हू ॾिसनि था पिया यूट्यूब ते बि। ऐं हिन एडिटर खे मां चवंदुमि एडिटर ज़ीशान अली जोखियो, जंहिं एॾी VIP एडिटिंग कई आहे, जिथां खां एस भट्टी जा साज़ वॼंदा आहिनि मुरली वारा। उहे तमामु बहितरीनु साज़ आहिनि, मुंहिंजा फेवरेट साज़ आहिनि। पर दोस्तों ॾुख हिन ॻाल्हि जो आहे त हिन ड्रामे खे अधु मां बंदि कयो वियो। थैंक यू। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त तव्हां ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव। दोस्तों जीअं त ॾाढनि जो ॾे ड्रामे जो वाइंड अप थी चुको आहे। हाणे तव्हां असांखे ॿुधाईंदव त हीउ ड्रामो कीअं लॻो, राइटर जो कमु तव्हांखे कीअं लॻो, डायरेक्टर जो, DOP जो ऐं एडिटर जो तव्हांखे कीअं लॻो कमु। इहो तव्हां हिकु वीडियो में रिकॉर्ड करे पंहिंजा कमेंट्स असांखे सेंड कयो। असां तव्हांजा इहे कमेंट्स पंहिंजे YouTube चैनल ते ऑन एयर कंदासीं। अॻिले महीने जी 10 तारीख़ ताईं जेके बि दोस्त आहिनि असांखे पंहिंजा वीडियो रिकॉर्ड करे मोकिलिनि, उन में असांखे ॿुधाइनि त असां ड्रामो कीअं ठाहियो आहे ऐं असांजूं कहिड़ियूं उन में ग़लतियूं हुयूं। सो सभई दोस्त हिकु मिंट खां मथे न हुजे, 1 मिंट जी वीडियो रिकॉर्ड करे असांखे सेंड कनि। असां उहा ZA जे YouTube चैनल ते ऑन एयर कंदासीं। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो आहे मुदस्सिर अली ऐं मां अॼु ॻाल्हि कंदुसि ॾाढनि जो ॾे ड्रामे जी। ॾाढनि जो ॾे ड्रामो तमामु बहितरीनु हुयो। उन ड्रामे में का बि कमी न हुई। सिंध जो बहितरीनु ड्रामो हो। उहो ड्रामो हुयो जेको रिलीज़ थियण खां अॻु में ई मशहूरु थी वियो। पर ॾुख हिन ॻाल्हि जो आहे त हिन ड्रामे खे तकड़ि में बंदि कयो वियो ऐं जल्दी में हिन ड्रामे खे हिन जी शूटिंग ख़तमु करे ऐं जल्दी में हिन ड्रामे खे ख़तमु करे छॾियो। छो त डायरेक्टर ऐं अदाकारनि में कुझु ग़लतफ़हमियूं पैदा थियूं ऐं हीउ ड्रामो तमामु बहितरीनु हुयो। ॾाढो ॾुख थियो आहे जो हीउ ड्रामो न हलियो ऐं शुरू में जॾहिं हले पियो त तमामु असांखे ख़ुशी थी। हिन ड्रामे जा अदाकार बि उन्हनि सभिनीनि अदाकारनि बहितरीनु अदाकारी कई, जीअं त एस भाटिया, सैद निसार शाह, असद कुरैशी, ज़ुल्फ़कार बुर्दी, अब्बास गुल, ज़ाहिद सिद्दीकी, जेके बि अदाकार आहिनि सभिनीनि तमामु बहितरीनु अदाकारी कई। ऐं हिन जो जेको डायरेक्टर सैद शिराज जिलानी तमामु बहितरीनु हुन बि डायरेक्टर ॾिनी ऐं हिन जो जेको राइटर हो नूर ज़हूर उन बि तमामु भली कहाणी लिखी ऐं नूर ज़हूर ॿिया बि ड्रामा लिखिया आहिनि। उहे बि हिन महिल ताईं उहे माण्हू ॾिसनि था पिया यूट्यूब ते बि। ऐं हिन एडिटर खे मां चवंदुमि एडिटर ज़ीशान अली जोखियो, जंहिं एॾी VIP एडिटिंग कई आहे, जिथां खां एस भट्टी जा साज़ वॼंदा आहिनि मुरली वारा। उहे तमामु बहितरीनु साज़ आहिनि, मुंहिंजा फेवरेट साज़ आहिनि। पर दोस्तों ॾुख हिन ॻाल्हि जो आहे त हिन ड्रामे खे अधु मां बंदि कयो वियो। थैंक यू। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त तव्हां ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव।
दोस्तों जीअं त ॾाढनि जो ॾे ड्रामे जो वाइंड अप थी चुको आहे। हाणे तव्हां असांखे ॿुधाईंदव त हीउ ड्रामो कीअं लॻो, राइटर जो कमु तव्हांखे कीअं लॻो, डायरेक्टर जो, DOP जो ऐं एडिटर जो तव्हांखे कीअं लॻो कमु। इहो तव्हां हिकु वीडियो में रिकॉर्ड करे पंहिंजा कमेंट्स असांखे सेंड कयो। असां तव्हांजा इहे कमेंट्स पंहिंजे YouTube चैनल ते ऑन एयर कंदासीं। अॻिले महीने जी 10 तारीख़ ताईं जेके बि दोस्त आहिनि असांखे पंहिंजा वीडियो रिकॉर्ड करे मोकिलिनि, उन में असांखे ॿुधाइनि त असां ड्रामो कीअं ठाहियो आहे ऐं असांजूं कहिड़ियूं उन में ग़लतियूं हुयूं। सो सभई दोस्त 1 मिंट खां मथे न हुजे, 1 मिंट जी वीडियो रिकॉर्ड करे असांखे सेंड कनि। असां उहा ZA जे YouTube चैनल ते ऑन एयर कंदासीं।